कंदकोट बाईपास वटि तेज़ रफ़्तार ट्रक साम्हूं ईंदड़ कार मथां चढ़ी वई। हादसे में कार सवार पुलिस एहलकार गुलाम रसूल शेख, सिक्योरिटी ऑफिसर गुलाम सरवर कलोड़ो सनाला उगाई, कार ड्राइवर मोहम्मद अयूब गोलो मौके ते चीपाड़जी फोत थी विया। जॾहिं त वाक़े जो इतला पुलिस खे मिलंदे ई रोड हादसे वारी जॻह पहुची फोत थियल खे सिविल अस्पताल कंदकोट पहुचाए, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया। जॾहिं त मक़तूलनि जा लाश घर पहुचण ते कोराम मची विया। होॾां पुलिस ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो ऐं ट्रक खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। रिपोर्ट नज़ीर मिराणी, कंदकोट। कंदकोट बाईपास वटि तेज़ रफ़्तार ट्रक साम्हूं ईंदड़ कार मथां चढ़ी वई। हादसे में कार सवार पुलिस एहलकार गुलाम रसूल शेख, सिक्योरिटी ऑफिसर गुलाम सरवर कलोड़ो सनाला उगाई, कार ड्राइवर मोहम्मद अयूब गोलो मौके ते चीपाड़जी फोत थी विया। जॾहिं त वाक़े जो इतला पुलिस खे मिलंदे ई रोड हादसे वारी जॻह पहुची फोत थियल खे सिविल अस्पताल कंदकोट पहुचाए, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया। जॾहिं त मक़तूलनि जा लाश घर पहुचण ते कोराम मची विया। होॾां पुलिस ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो ऐं ट्रक खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। रिपोर्ट नज़ीर मिराणी, कंदकोट। कंदकोट बाईपास वटि तेज़ रफ़्तार ट्रक साम्हूं ईंदड़ कार मथां चढ़ी वई। हादसे में कार सवार पुलिस एहलकार गुलाम रसूल शेख, सिक्योरिटी ऑफिसर गुलाम सरवर कलोड़ो सनाला उगाई, कार ड्राइवर मोहम्मद अयूब गोलो मौके ते चीपाड़जी फोत थी विया। जॾहिं त वाक़े जो इतला पुलिस खे मिलंदे ई रोड हादसे वारी जॻह पहुची फोत थियल खे सिविल अस्पताल कंदकोट पहुचाए, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया। जॾहिं त मक़तूलनि जा लाश घर पहुचण ते कोराम मची विया। होॾां पुलिस ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो ऐं ट्रक खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। रिपोर्ट नज़ीर मिराणी, कंदकोट। कंदकोट बाईपास वटि तेज़ रफ़्तार ट्रक साम्हूं ईंदड़ कार मथां चढ़ी वई। हादसे में कार सवार पुलिस एहलकार गुलाम रसूल शेख, सिक्योरिटी ऑफिसर गुलाम सरवर कलोड़ो सनाला उगाई, कार ड्राइवर मोहम्मद अयूब गोलो मौके ते चीपाड़जी फोत थी विया। जॾहिं त वाक़े जो इतला पुलिस खे मिलंदे ई रोड हादसे वारी जॻह पहुची फोत थियल खे सिविल अस्पताल कंदकोट पहुचाए, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया। जॾहिं त मक़तूलनि जा लाश घर पहुचण ते कोराम मची विया। होॾां पुलिस ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो ऐं ट्रक खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। रिपोर्ट नज़ीर मिराणी, कंदकोट।